ही शहबाज दुरानी अवार्ड शो हर साल थींदो आहे शहबाज दुरानी आर्ट सर्किल ऐं स्टेप्स जे पारां। ही अवार्ड उन्हनि शख़्सियतुनि खे, उन्हनि आर्टिस्टनि खे, उन्हनि हुनरमंदनि खे ॾिनो वेंदो आहे जिन पंहिंजी पंहिंजी फील्ड में बहितरीन कारकर्दगी ॾेखारी हूंदी आहे। दोस्तों, शहबाज दुरानी अवार्ड हिकिड़ो तमामु अज़ीम अवार्ड आहे। ही अवार्ड उन्हनि अदाकारनि खे, फ़नकारनि खे ऐं फ़न पहले लतीफ़ा सां तालुक़ रखंदड़ कई शख़्सियतनि खे ॾिनो वेंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जी शख़्सियतनि खे ॾिनो वेंदो आहे जिन पंहिंजी फील्ड में बहितरीन कमु कयो हूंदो। अॼु तमामु वॾे आर्टिस्ट, लीजेंड आर्टिस्ट जंहिं सिंधी, उर्दू, पश्तो ऐं अंग्रेज़ी में लातादाद कमु कयो, फिल्म, टीवी ते उन कमाल कयो पंहिंजी ज़िंदगी में, उहा शख़्सियत आहे शहबाज दुरानी। ये हर कैरेक्टर में फिट है और हर कैरेक्टर अलग थलग है। सूफियन जे सच्चे राज़ के की न सुञाणी, सूफियन जे सच्चे राज़ के की न सुञाणी। देवी शीरीनी सड़ी गोले लबा देना, जब सुरशा छोड़ा सोना देवी शीरीनी। सजी दुनिया में जंहिं जो नालो हुयो, उन जहिड़ो न ॿियो हितड़े को आथियो। प्यारो शहबाज दुरानी है, प्यारो शहबाज दुरानी अॼु आहे विछड़ी वियो। अॼु घणनि जी अखियुनि में आ दुख जा ॻोढ़ा ॾेई वियो। अॼु माशाअल्लाह शहबाज दुरानी साहब जे हवाले सां प्रोग्राम थी रहियो आहे। ॾाढी ख़ुशी थी, हर साल जीअं हिन भेरो बि स्टेप वारनि सुठो स्टेप वरितो आहे ऐं मुंहिंजी दुआऊं आहिनि अलाह ताला परवरदिगार इन प्रोग्राम खे कामयाबु करे ऐं मरहूम शहबाज दुरानी साहब खे परवरदिगार पंहिंजे जवाहर रहमत विझाए। मुझे भी ये अवार्ड मिला और लोगों को भी मिला, आज भी कई दोस्तों को मिलेगा। हमें खुशी है कि स्टेप जो है वो हर साल पाबंदी से ये अवार्ड तकरीब करती है। अस्सलाम वालेकुम, मैं आसिफ खान स्पेशली अपने भाई मरहूम शहबाज खान दुरानी के प्रोग्राम में आया हूँ, अवार्ड प्रोग्राम में, और बड़ी खुशी है मुझे, उनके बच्चों ने बुलाया, इनवाइट किया।
अजीम फनकार थे और मैंने बड़ा उनके साथ काम किया। लेजेंड थे वो और अल्लाह उसे गरीब रहमत करे।